जी इन वक्त फंक्शनल लीग की मेज़बानी में हेठ ग्रैंड अलायंस जोड़ने के हवाले से मुखालिफ दुर जमातुन जो इजलास बाज़ाब्ता तौर पर शुरू थी चुको है। इन इजलास में जो सियासी जमातूं उहे शरीक आहिनि, उन्हनि जा जेके अॻवान शरीक आहिनि, उन्हनि में मुमताज़ भुट्टो, उन सां गॾो गॾु हिते जलाल महमूद शाह, अयाज़ लतीफ़ अली जो, उन अरबाब गुलाम रहीम, लियाकत अली जतोई, हुसैन हारून ऐं ॿिया अॻवान जेके आहिनि उहे पहुता आहिनि। उन सां गॾो गॾु PMLN जो वफ़द जेको आहे उहो इस्माइल राव जी अॻवानी में हिते पहुतो आहे, जॾहिं त शीराज़ी भायर ऐं डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा जेको आहे उन्हनि जो इंतज़ार कयो पियो वञे। हीउ जेको इजलास आहे उन इजलास बाबति ॿुधायो पियो वञे त ग्रैंड अलायंस जोड़ण जे हवाले सां बाज़ाब्ता तौर ते अॼोके ॾींहं ते मंज़ूरी ॾिनी वेंदी। उन सां गॾो गॾु करप्शन जो ख़ात्मो, गवर्नेंस की बेहतरी, धांधली जो ख़ात्मो, दहशतगर्दी जो ख़ात्मो, ज़राअत के तबाही का बचाइण, सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारणु, सिंध ऐं मुल्क जी वहदत जो तहफ़ुज़ ऐं फ़िरक़े वाराणी इंतहा पसंदी जे ख़ात्मे जे लाइ समूरी सियासी जमातूं जेके आहिनि उहे गॾु कमु कंदियूं। इन एजेंडा ते जेको आहे उहो गॾिजी इतिहाद जोड़ण जी ॻाल्हि कई वेंदी। त उन हवाले सां हिन वक़्तु बाज़ाब्ता तौर ते इजलास शुरू थी चुको आहे। उन खां पहिरीं इजलास शुरू थियण खां अॻु में मुख़्तलिफ़ थ्योरीज़ जेके आहिनि उहे गर्दिश करे रहियूं हुयूं। ख़ासि तौर ते PMLN तरफ़ां इहो ॿुधायो वियो या उन्हनि जे तरफ़ां इहो रिपोर्ट कयो वियो त वज़ीर आज़म या नवाज़ शरीफ़ जेको आहे उन्हनि तरफ़ां रोकियो वियो आहे PMLN खे त हू हिन इतिहाद जो जेको आहे हिसो न बणिजे। पर उन खां पोइ PMLN पंहिंजो इजलास छॾायो। कालोको जेको इजलास हो उन इजलास बाद इहो फ़ैसिलो कयो वियो त मशरूत तौर ते PMLN जेको आहे उहो इन इजलास में मौजूदु हूंदी, छाकाणि जो PMLN सम्झे थी त को बि गैर जमहूरी जेको तरीक़ोकार आहे उन तहत सिंध हुकूमत खे न हटाइणु घुरिजे ऐं साॻे वक़्त ते परवेज़ मुशर्रफ जी जेका हिन इतिहाद में जेकॾहिं मौजूदगी हूंदी त उनखे बर्दाश्त न कयो वेंदो। त उन हवाले सां PMLN जी जेको क़यादत ते पहुती आहे उन बाबति ज़रियनि जो इहो चवणु आहे त पंहिंजो इहो मौक़ुफ़ जेको आहे उहो रखियो वेंदो। उन सां गॾो गॾु अॼोको जेको इजलास आहे उन बाबति हिकु जमात तरफ़ां इहो तजवीज़ ॾिनी वई आहे त 22, 23 ऐं 24 जनवरी ते जेके आहिनि उहे सॼी सिंध में मुज़ाहिरा कया वञनि ऐं जेको आहे 6 ऐं 5 मार्च खां जेको आहे उहे समूरा अॻवान जेके आहिनि सॼी सिंध जो दौरो कनि त उन हवाले तजी हिन अलायंस खे वधीक फ़ाल करे सघिजे। उन हवाले सां तजवीज़ूं जेके आहिनि उहे ज़ेर गौर वठनि ऐं